रिज़ा इमाम अलैहिस्सलाम का कहीं कुछ हो, यूं अखबार रिज़ा में जिक्र आयो तो मौला कुल शै कदीर चाके चवा इमाम जो ये वणे इस्तेमाल करे कि अल्लाह चाहे त हिन सॼी दुनिया खे हिक मुर्गी जे अंडे में बंद करे त करे सघे थो। इमाम जो करे सघे थो। किसी न दुनिया नंढी थींदी न अंडो वॾो थींदो हुन जे आॾो केॾी देर आहे। मुंहिंजे ख़्याल में मां सम्झाए नथो सघां त अञा वाज़े कयांसि। मौला मूंखे अकुल सम्झ में नथो अचे, अकुल में दलील नथो वेहे। को दलील जो इमाम चयो अल्लाह खे ख़बर हुई त तो जहिड़ा पागल बि हिन दुनिया में थींदा त इन करे दलील तुंहिंजे वजूद में अल्लाह रखी छॾियो आहे। मुंहिंजो वजूद ऐं दलील हा थी ॿुधाए। इमाम चयो तुंहिंजे जिस्म में नंढे में नंढी शइ कहिड़ी आहे? परेशान थी वियो मौला मूंखे नथो। इमाम चयो तुंहिंजे जिस्म जो हर उज़्वो वॾो आहे, अखि नंढी आहे। जल्दी साहब जो हिकिड़ो लफ़्ज़ यादि आयो आहे काइनात जी क़ीमत जो। यादि कयो त क़बर जे कंधीअ ताईं यादि हूंदो ऐं मंबर जो कसम आहे अॼु खां अॻे मां किथे पढ़ियो बि कोन्हे। किबला फरमाइंदो इस आंख में 7 पर्दे इस आंख में हैं, 7 पर्दे इस आंख में हैं। इस आंख की हिफाजत के लिए भुएं बनाई हैं। वो पिपड़िन जो उन्हनि खे शामियानो लगायो थई। ऐं अल्लाह जेको क़ुरान में चयो आहे न त मुंहिंजे नेमतुनि खे ॻणियो त ॻणे कोन सघंदव। हीउ जेको अंदरि साह वञे थो ॿाहिरि अचे थो कंहिं ॻणियो आहे हिननि महिल ताईं? अख केतिरा दफ़ा था ॾींहं में छिबियूं, राति में केतिरी था छिबियूं, कंहिं हिसाब कयो आहे? पोइ जंहिंजो हिसाब ई न हुजे उनखे रब चइबो आहे। किबला फरमाईंदो त 7 पर्दे इस आंख में हैं, 7 पर्दे इस आंख में हैं। भला जे अल्लाह चाहे हा हिकिड़ी अख निरड़ में रखी छॾे हा त बि ॾिसूं हा या कोन ॾिसूं हा? कादिरा करे पे सघियो न। पर अल्लाह जाने इन्हनि 14 सां केतिरी मुहबत ही अल्लाह जी। साहब जो तवज्जो कंदो करे नतीजे ते पहुचंदो। 7 पर्दा हिन अख में, 7 पर्दा हिन अख में, 14 जे विच में नक खे रखियई। अख जी पंहिंजी सिफ़त आहे, नक जी पंहिंजी सिफ़त आहे। सॼी ज़िंदगी 14 सां गॾु रही बि नक में नूरानियत पैदा न थी त भली सॼी ज़िंदगी नूर सां रहे, कॾहिं बि नूरानियत कान ईंदसि। अने वरी मैं मोटी के चापा जे मौजू ते सलवार पढ़ो बाहो दे बोलो अला कुल शै कदीर तो उठ गया सी सही। मुर्गी जे अंडे खे में दुनिया बंद करे त करे सके थो, जी करे सके तो की छो की कादिर दलील की दलील तुझे जिस्म में, जिस्म जो केड़ो गुण न होई की खबर ना है अख परेशान थियो। मौला सच्ची ॻाल्हि, मुंहिंजा कन बि वॾा आहिनि, अख नंढी आहे। जिने अख जे अंदरि वरी अख खां नंढो अथई तारो जेको अख में मापी वियो आहे। इन तारे जे अंदरि हिकिड़ी राई जे दाणे जेतिरी नूरानी कुवत अथई जंहिंसां हीअ काइनात ॾिसी थो। हाणे हे सॼो इमाम बारगाह जो तुंहिंजे अख में मापी वियो। हाणे ॿुधाए इमाम बारगाह नंढो थियो या अख वॾी थी? जे ज़रे नूर में इहा कमाल आहे त जेको मुजस्सम नूर आहे उनजो कमाल छा? मौला तव्हांखे सलामत रखे, मुंहिंजे औकात खां वधीक तव्हां रिस्कान। हाणे वरी मोटी आयासीं पंहिंजे असुल मौज़ूअ ते। उदखुल इला हिजाबिल कुदरत, कुदरत के हिजाब में दाखिल थी मुझी तस्बीह पढ़। दाखिल थी हो कुदरत के हिजाब में तस्बीह पढ़ी। सुबहान मन हुवल गनिय्यु ला यंतकिर। वरी ॿिए हिजाब में तस्बीह पढ़ी। सुबहान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून। वरी 3 हिजाब में तस्बीह पढ़ी। सुबहान मन लम यज़ीद वला यज़ाद।
किथे मुझे जो कि सही मजलिस तस्बीह हुनजे नज़र न थी वने मां घणो मेटर ॾियण थो चाहियां तव्हांखे। आखिरी सजदे में आयो, आखिरी सजदे में ते तो सुभान रब्बियल आला व बिहमदे। या तस्बीह परवरदिगार खे अहिड़ी वणी चईस महबूब इन तुझे तस्बीह ते अज ऐलान तो कया हर मोमिन के जेको तोखे महराज ते नमाज जो तोहफो दीदुसि न, ये सजदे में हर मोमिन का तस्बीह न पढ़ाया तो रब न मनदा। साईं इरशाद शाह बाबो चवंदो आहे खुदा उनजे इल्म में उम्र में इजाफो फरमाए, वो चवंदो आहे मुस्तफा जे महराज जी मिठाई थई नमाज। नमाज जो मुनकिरात महराज जो मुनकिरात, महराज जो मुनकिरात तुझे उम्मती हुजण में ही शक आहे। सलवात पढ़ो बाबा दे मोहम्मद वाले मुझे सयाने नतीजे में पढ़ते आया तस्बीह पढ़ी सजदे में सुभान रब्बियल आला व बिहमदे 1000 साल गर्मी की मौसम पखा हलाए बैठा हूं 5 मिनट हिन गर्मी में केर सजदो करे पेशानी ते पसीनो ईंदुसि या न? पसीने के उघण जे लाइ को टिशू इस्तेमाल कंदो, को रूमाल इस्तेमाल कंदो। असांखे पढ़ण में घणो पसीनो ईंदो आहे त कपिड़ो खई वठूं था घुमंदा। पसीनो त कंहिं कम जो न हूंदो आहे न। हाणे पंहिंजा ज़हन बुलंद कजो त मां तव्हांजे ज़हननि में लफ़्ज़ रखां। मुस्तफा जे 1000 साल सजदे करण जे करे जबीन मुबीन नूरानी ते 1,23,999 नूरी पसीने जा कतरा जमा थिया। पसीनो कंहिं कम जो न हूंदो आहे। तव्हां सां हीअं उछलाईंदा आहियूं, रूमाल सां उघंदा आहियूं, टिशू सां उघंदा आहियूं। अल्लाह मुस्तफा जे पसीने जे कतरनि खे ज़ाया न कयो। कंहिं कतरे मां आदम ठहियो, कंहिं मां नूह ठहियो। अञा मथे में मदद चवां हाणे तव्हां का सवाल पुछां, पसीनो अफज़ल आहे या खून अफज़ल आहे? आदम खां वठी ईसा ताईं नबी पसीनो हिन, हुसैन खां वठी आख़िरी इमाम ताईं खून हिन। लहमुहुम लहमी दमुहुम दमी, खून अफज़ल आहे। उन जो मुक़ाबिलो नबी नथा करे सघनि। हिन जी त फिटी आहे जो चए थो रज़ी अल्लाह आहे। हिनखे केॾी ख़बर त रज़ी अल्लाह छाखे चइबो आहे, अलैहि सलाम छाखे चइबो आहे। पहिरियां कंहिं नबीअ खे त रज़ी अल्लाह लिखी ॾेखार, आदम खे रज़ी अल्लाह लिखी ॾेखार, नूह खे रज़ी अल्लाह लिखी ॾेखार त पोइ ख़बर पए त तुंहिंजो मज़हब आहे किथे। जॾहिं नबी रज़ी अल्लाह नथा थी सघनि, जेके पसीने जी पैदाश आहिनि, त जेके खून मां आहिनि उन्हनि जो शान छा हूंदो? तव्हां सां बंदा बंदगी कंदा आहियूं नमाज़ पढ़ण, किथां इब्तिदा कंदा आहियूं नमाज़ जी। जेको माण्हू नियत करे नमाज़ पढ़ण शुरू कंदो वो छा चवंदो? अल्लाह हो। ठीकु आहे न? इन अल्लाह अकबर जी माना छा आहे? थोरो त ॻाल्हायो। अल्लाह सभिनी खां वॾो आहे। काइनात नंढी आहे, अल्लाह वॾो आहे। मासूम मखलूक आहिनि, अल्लाह वॾो आहे। केतिरी वज़ाहत कयां। तॾहिं तव्हांजे पीर सजदे में सिर रखी इहे लफ़्ज़ चया, इल्म ते फज़ीलत नथो कयां, इमाम अल मुत्तक़ीन हुजण ते फ़ख्र नथो कयां, काबे जो मौलूद आहे उन ते फ़ख्र नथो कयां, दोष मुस्तफ़ा जो सवार आहे उन ते फ़ख्र नथो कयां। फ़ख्र कयां थो त छा ते कफ़ा बि इज़्ज़न अन तकून ली रब्बा व कफ़ा बि फ़ख्रन अन अकून लक अब्दा। मुंहिंजा अल्लाह फ़ख्र इन ते आहे जो मां तुंहिंजो अब्द आहियां, तूं मुंहिंजो रब।
हाँ जड़े अली जड़े चयो न तो मां अब तो है तू रब तो अल्लाह के तो फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन मुझे रो कारीगरी कोने जी मखलूक है दी अभी वरी उते फिरिया अल्लाह सभिनी का बड़ो नमाज पढ़ी थी सही हाणे छा चयो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कंहिंजी तारीफ़ आहे ॻाल्हाईंदा हलो तकते हलो अर्रहमान रहीम कंहिंजी तारीफ़ आहे मालिक यौमिद्दीन कंहिंजी तारीफ़ आहे इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन कंहिंजी तारीफ़ आहे इहदिना सिरातल मुस्तकीम कंहिंखां था दुआ घुरऊं सिरातल लज़ीन कंहिंखे था चऊं अनअमत अलैहिम मालिकनि जे लाइ था चऊं त इन्हनि वारो रस्तो ॾेखार उन्हनि खां बचाए जेके गुमराह आहिनि वरी बिस्मिल्लाह पढ़ी ॿी आयत पढ़ी सी कुल हुवल्लाहु अहद तू ही तू ही वो मालिक आही जो तो जड़ो अहद को आहे को जो मुसलमान माना कना न केलो तू एक जैदी साहब चंदो एक की इकाई को तकसीम हो सकती है दो हाफ मिलकर एक बनते हैं अहद ऐसी इकाई है जिसको तकसीम नहीं होती अल्लाह का मतलब है वो वाहिद है वो अहद है और यही सबब है जहां तकसीम है वहां मोहम्मद को कहा दोनों दुनिया को तू अहद है अना वालियुन मिन नूरिन वाहिद तू अहद है अली और मैं एक है के सलामत रखो मुझे दिल चेती मां सॼी रात तहां पढ़ा तो साईं जो हुकुम जेतिरो पढ़ो ख़ुशीअ सां पढ़ो अल्हम्दुलिल्लाह जो पहिरियों ॾींहुं आहे टाइम एडजस्ट थी वेंदो जेकॾहिं तकलीफ़ पहुती आहे त मां माफ़ी थो वठां तव्हां खां उनजो कुझु असां वटि बारिश बि हुई कुझु रस्तो ट्रालनि जी डिस्टर्बेंस बि हुई इंशाअल्लाह को न को मौला सबब पैदा कंदो ज़रूरु पढ़ो बाबा जो मोहम्मद आलम अल्लाह की तारीफ़ थी न यार हाणे काॾे वेंदासीं जेके नमाज़ पढ़ंदा आहियो से त ॻाल्हायो अल्हम्दुलिल्लाह सभु नमाज़ी हूंदव रुकूअ में वेंदासीं न वञण खां अॻे छा चवंदासीं अल्लाहु अकबर माना एॾी तारीफ़ करण खां पोइ बि चवंदा आहियूं मालिक इहा तारीफ़ घटि आहे तूं अञा बुलंद रुकूअ में चवंदी सुभान रब्बियल अज़ीम व बिहम्दे सजदे में चवंदी सुभान रब्बियल आला व बिहम्दे वरी अल्लाह अकबर करे ॿी रकात में शुरू थिया थी चयो तुंहिंजे सभु तारीफ़ूं घटि आहिनि तूं अञा बुलंद ऐं ख़त्म कया इन नुक़्ते खे हिते सॼी नमाज़ मुकमिल करे तशहुद में वेही गवाही ॾिनीसीं त वहदहू ला शरीक बि तूं मुस्तफ़ा जहिड़ो रसूल बि तुंहिंजो अब्द ऐं जिनखे तो पंहिंजे नूर मां पैदा कयो न ते तुंहिंजूं बि सलवातूं आहिनि असांजूं बि सलवातूं आहिनि वरी टे दफ़ा अल्लाह अकबर करे चवंदा आहिनि सभिनी तारीफ़ुनि खां अञा बि तूं बुलंद जंहिंजे बुलंदीअ जो दुनिया एहसास न करे सघे उनखे अल्लाह चइबो आहे हाणे नूरनि जे परदनि मां मुस्तफ़ा निकितो हाणे वरी अल्लाह ख़लक़ अल्लाह अज़्ज़ व जल्ल इशरीन बिहारन मिन नूर मोहम्मद मुस्तफ़ा जे नूर मां वीह नूर जा दरिया पैदा कया उन्हनि जा नाला अथव किताबनि दरियाए इल्म दरियाए हिल्म दरियाए रज़ा दरियाए सब्र दरियाए मजीद दरियाए अनाबत इन्हनि दरियानि में गोता ज़नी कर मुरब जो ज़िक्र कर मुरब जी तस्बीह पढ़ उते तन्हाईअ में तस्बीह ज़ाहिरा नूर जे दरिया में तो जिस्म जो गुस्ल ही थियो हूंदो न गुस्ल तहां असां बि कंदा आहियूं गुस्ल करण खां पोइ जिस्म ते पाणी जमो थींदो आहे उन पाणीअ खे छंडे लाहे छॾींदा आहियूं त वरी नालीअ में वही वञे कपड़े सां उघंदा आहियूं त जिस्म ख़ुश्क थी वञे टुवाल सां उघंदा आहियूं त ख़ुश्क थी वञे उन ज़माने में न टुवाल हा न कपिड़ा हा
अल्लाह पांजे महबूब जे गुस्ल जे कतरन के जाया कोन कयो। अर्श ते जो केराई त केमा जिब्राइल ठयो, केमा मीकाइल ठयो, केमा इस्राफील ठयो। कसम थव परवरदिगार जो अज ॾींहं ताईं कंहिं मौलवी जिब्राइल खे रज़ी अल्लाह लिखियो आहे? लिखियो न लिखंदो। हाणे त मञणो पवंदुसि न त जेके गुस्ल जे कतरे मां ठहनि, गुस्ल जो कतरो कंहिं कम जो ई कोन्हे। जेको गुस्ल जे कतरे मां ठहण वारो अलैहिस्सलाम आहे त उन जे जिस्म ई नूर जो हिसो केॾे मंदर ते हूंदो। रज़ी अल्लाह ठव उन्हें खे भी मुने ते मो बुधायो त मां ते रज़ी अल्लाह है त कुरान जी ही आए त कादे वेंदी। वला नबलवन्नकुम बिशैइन मिनल खौफ, अल्लाह ते तो जने मां कहे मोमिन के आजमाइंदो है त खौफ में आजमाइंदो है, वल जूई पे भूख में आजमाइंदो है, वनक्स मिनल अमवाल पे माल जो नुकसान करे आजमाइंदो है, वल अनफुस व समरात नफ्स के आजमाइंदो है, पो औलाद के आजमाइंदो है। दिसा त औलाद तो प्यारो करे या दई के तो रिजन बेकलाई। मुझे एडा इम्तिहान दई पास थियो त पो छा कंदो? बबशिर साबरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबत, उन के बिशारत दींदो है त एडन मुसीबतुन में तू साबित कदम है। आई पो भी चईंदो कालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, आए सुब तो ना मोटे दूर तो ना मुझो करो नुकसान थियो। जे एडी इस्तिकामत थई त पो मुझो आवाज बुध मालिक के तो उलाइका अलैहिम सलवातु मिन रब्बिहिम। मां हर कहते सलाम सलातु न पढ़ंदो आहियां, पर अहिड़नि ते मां भी सलवातु पढ़ंदो आहियां। तो मुझे दोस्त कहते अल्लाह सलवातु पढ़े उनके सल्लल्लाहु चइबो आहे, उनके अलैहिस्सलाम चइबो आहे। रज़ी अल्लाह के ॿिए गलीअ में गोल हिकु रब अलैहिस्सलाम पढ़ो बाबा गुलाम मोहम्मद बराए ज़हूर इमाम ज़मान अलैहिस्सलाम पर तरीन सलवात। मौला के सलामत रखे। रज़त आका कुल अल्लाह सभी के नो के इनकार कर। ये अलैहिस्सलाम अलैहिस्सलाम खुदा के अल्लाह ने अने आशादी आए तो के उन्होंने अल्लाह जा सलवात व सलाम है। ये ही हिदायत वाला है, ये हादी रहबर काली दुनिया के वठे। हाणे अचो उन मंजिल ते हलो। मलाइका भी हिनन जी हुस्न जे कतरन मौला हाणे मुंहिंजा साईं अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे बि ठाहियो, पंहिंजे नूर खे बि ठाहियो। इते वरी पोइ अल्लाह हिकिड़ो मां नमूनो थो पेश कयां, थोरो तव्हांखे अॼु हिते रोके, सुभाणे हितां शुरू कंदासीं। हिकिड़ी रुगो मुंहिंजे ज़हन में ॻाल्हि आई आहे, मतिलबु निकिरी वञे मुंहिंजे ज़हन मां, इनकार थियो आहे त उहा पेश कयां। इन अलैहिस्सलाम ते लफ़्ज़ ते आयो आहे, इन करे ॾिठो जेॾी महिल दरिया हलंदो आहे न पंहिंजे मौज में, पोइ जितां रस्तो मिलंदो त निकिरी वेंदो। तव्हांजे समातुनि मूंखे रस्ता सभु खोले ॾिना आहिनि, त रस्ता खुलंदा था वञनि। अल्लाह साईं क़ुरान मजीद में इताअतूं घणियूं वाजिब कयूं आहिनि। 3 या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलिल अम्रि मिनकुम। एक अल्लाह जी इताअत भी रसूल जी, ऐं 3 साहिबान अमर। हाणे इते तव्हांखे साहिबान अमर ते रोकियां थो। बाबा चुप करे वियो, सलवात पढ़ो बाबा गुलाम मोहम्मद इन्हनि जोड़ छिनंदव तॾहिं ख़ामोशी थींदी। उस्ताद आहियूं न, नसियात असां सम्झूं था, जोड़ छिनो ई अथऊं। सलवात पढ़ो बाबा गुलाम मोहम्मद गाल पे हली इताअत इताअतूं 3 अतीउल्लाह व अतीउर रसूल व
व उलिल अम्र मिनकुम। अल्लाह रसूल ते तो सब मुसलमान मुत्तफिक है। साहिबान अम्र ते रास्ता अलग था। शिया था जब तक साहिबान अम्र में मुराद है 14 मासूम। रसूल तो उन्हें ऑटोमेटिक इताअत में अची हो, बाकी 13 मासूम। अहले सुन्नत जा दोस्त था चवन था इन में मुराद है सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम। ठीक है, असा के को एतराज़ कोने, असा मने था। मौलाना मौदूदी लिखियो त इन में मुराद सहाबा किराम है। मौलाना खालिद महमूद सूमरे जो किताब आहे उन्हें लिखियो त ताबईन तबा ताबईन को मुराद है। ठीक है, असा कोई एतराज़ कोने। जेको तफसीर कयो असा कबूल, पर हिकड़ो अकुली दलील तो ॾिया इताअत ते, उन मां नतीजो असल कयो। पहिरीं इताअत कंहिंजी वाजिबा साईं? अल्लाह। इताअत रसूल जी त सहाबा किराम अहल बैत अलैहिस्सलाम ॾिसी कई। इताअत कौली फैली तकरारी काफ़ी क़िस्म आहिनि, हदीस ज़्यादनि करे बस कोन था कयूं। सिर्फ़ु जिन रसूल खे ॾिठो वरी ॾिसी वरी पंहिंजा अमल करे असां ताईं ॿुधायूं त रसूल जी इताअत हीअं थी, हीअं थींदो आहे। अल्लाह खे असां कॾहिं ॾिठो कंहिं बि ॾिठो आहे? जदी साहब चलो जो देखने में आए वो हमारा अल्लाह नहीं है। जो गया था देखने उससे भी जब बात की लफ्ज़ अची और उन जो ज़हन ते तो कहा उदुन मिन्नी करीब आ करीब आ। तो करीब इतना हुआ कि माशूक चाहता था कि मैं आशिक के गले लग जाऊं, लेकिन मजबूरी ये थी कि उसे गला न था, इसे गिला न था। जिस टाइम पहुंचो हाने भला ही लफ्ज़ में न पहुंचे कि उसे गला न था, इसे गिला न था। फिर उसने सोचा कि मैं हूं अल्लाह, ये है बंदा, अगर अल्लाह बन के बोलूंगा मुमकिन है बर्दाश्त न कर सके। तो फिर वहां भी बोला ऐसे जैसे भाई बोल रहा है। पता तो तब चला जब वापस आए, लोगों ने पूछा बातें हुई, कहा लाख से ज्यादा। फिर क्या था? अरे जो अल्लाह से खारिज हो वो भी अल्लाह नहीं, जो अल्लाह में दाखिल हो वो भी अल्लाह नहीं। बोला तो कैसे बोला? नबी ने कहा ये पता है वो लहजा मेरे भाई का था। सलामत रहो। गाल थिड़ी कि था अल्लाह के ॾिसूं कीअं जो इताअत कयो। ॾिठो त कंहिं बि कोन्हे। ये केवल है वाला ताकि सलामत रखे मुझे नजर आने पे तव्हां ते। हाणे अल्लाह खे चओ मालिक तुंहिंजी इताअत कीअं कयूं? कोई इताअत जो नमूनो त मोकिल, को सैंपल त मोकिल। अल्लाह चए थो सैंपल अथव मुंहिंजो महबूब। कुरान गारंटी ॾिनी क़िबला ते मैं युतिर रसूल फक़त अता अल्लाह। जंहिं मुंहिंजे रसूल जी इताअत कई उनजो मुंहिंजी इताअत। हाणे रसूल जो सैंपल असां वटि हिते रह एसी ताईं पहुतो। हाणे अॻिते ॻाल्हि रिज़ल्ट ते पहुचाई। सलामत रहो, मौला तव्हांखे सलामत रहे। रसूल जो सैंपल हिते रह। हाणे मासूम जा इते ॿ दर्जा था थियनि। हिकिड़ा मासूम अनिल ख़ता, ॿिया आहिनि महफूज़ अनिल ख़ता। मतां ॻाल्हि ॾुखी लॻेव त थोरो वज़ाहत करे छॾियां। ही जेके बाक़ी 13 आहिनि या 14 आहिनि, इहे त मासूम अनिल ख़ता माना सहव खां, निसियान खां, हिज़यान खां, हर रिजस खां, हर शइ खां पाक आहिनि, मासूम। पर ॿियूं कुझु हस्तियूं अहिड़ियूं आहिनि जेके महफूज़ अनिल ख़ता आहिनि। मासूम कोन्हनि पर दुनिया खे ताक़त बि नाहे जो हिननि जी ख़ता साबित करे ॾेखारे।
हाणे मां ॻाल्हि त करे छॾी हाणे उन जा ॿ नमूना तव्हांखे आहिनि त खोड़ पर ॿ नमूना ॾेखारियां हिकिड़ो नमूनो शहनशाह अब्बास ॿियो नमूनो मुस्लिम बिन अकील नमूना खोड़ आहिनि ॿ थो ॾेखारियांव ज़ियारत करण ईंदा आहियो छा चवंदा आहियो अस्सलामु अलैका या अब्दुल सालिहुल मुती मुतीउ लिल्लाह वल रसूल वल अमीरुल मोमिनीन वल हसन वल हुसैन तोखे त रसूल जे इताअत जो नमूनो कोन थो मिले असां वटि अली हसन हुसैन जे इताअत जो नमूनो आहे जॾहिं इताअत गुज़ारन खां ई ख़ता कोन्हे त मासूमन को ख़ता कान मौला तव्हांखे सलामत रखे त हाणे अॼोकी नशिस्त खे हिते बाउंड था कयूं सुभाणे अॻिते हलंदासीं अॼु पहिरीं मुहर्रम आहे 28 रजब ते करबला जे करीम पंहिंजो वतन छॾियो तारीख़ इहे लफ़्ज़ लिखिया आहिनि ख़रजल हुसैन मिनल मदीनते बिनिस्फ़िल लैल अहिड़े टाइम ते मदीनो छॾी जॾहिं पखी बि आखेरो न छॾींदो आहे अॼु जे दौर में कंहिं शरीफ़ जे मोहल्ले मां को शरीफ़ लॻींदो न त 4 माण्हू पुछंदसि यार कहिड़ी तकलीफ़ थी ॾुख इहो आहे मदीनो रसूल जो हो 10,000 सहाबी हा कहीं ईअं न पुछंदो ज़हरा जा अल्लाह त तकलीफ़ कहिड़ी थी तव्हां रोई वेठो तव्हांजी अखियुनि में आंसू अची विया त हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि कयां हज़रत अब्बास खे चई फ़हरिस्त तयारु कर पाण सिधो वियो नाने जे क़बर ते नाना जंहिंखे चुमी थकबो न हुई जेके कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुई अॼु उहो मदीने में रहण जे लाइक़ न रहियो दुआ कजां मां पंहिंजे मिशन में कामयाबु नाने खां मोकिलाए भाउ जी क़बर ते आयो भाउ जी क़बर खां मोकिलाए अम्मा जी क़बर ते आयो साहिब मक्तब लिखियो आहे हर कंहिं सां बीठे पेर मोकिलाई माउ जी क़बर ते ईअं सुम्ही पियो जे नंढड़ो ॿार माउ सां भाकुर पाईंदो आहे क़बर खे भाकुर पाए चए थो अम्मा मटुल छॾियूं थो वञ तुंहिंजी क़बर खे छॾियूं थो वञ तुंहिंजी क़बर जी जुदाई ख़तमु कयूं थो वञ अम्मा हाणे मूंखे दुआ कजां मां पंहिंजे मिशन में कामयाबु आहियां क़बर ज़हरा मां आवाज़ आयो पुट तूं मदीनो छॾींदे मां का हिते रहंदसि तूं सफ़र कंदे मां बि तोसां गॾु अल्लाह तव्हांजी अदादारी खे क़बूल करे मां घणो मसाइल पढ़ी न सघंदो आहियां मुंहिंजे सीने में बि गोश्त जी दिलि आहे सिधो घर आयो फ़हरिस्त तयारु हुई बसि इहे जेके इख़्तिलाफ़ी रिवायतूं आहिनि उन्हनि खे मां छॾे करे हिकिड़े मोतबर किताब में पढ़ियो आहे त हर बीबी पंहिंजो दर बंदि करे चाबी मुंहिंजे मौला जे बीमार धीउ जे हथनि ते ॾिए मां न पढ़ाई त मौला चए नथो वठी हलाए न पढ़ाई त बीबी मिठू पई करे बाबा मूंखे वठी हल मां तो ही नथो सम्झां न पढ़ंदो इमाम हो मशीयत ख़ुदा जो पाबंद हो चाबी जेमल साइण जे हथनि ते रखबियूं पयूं अचनि त पोइ आख़िर में जेको दरवाज़ो बंदि थियो उहो साइण रुबाब जो दरवाज़ो हो त मूं पढ़ियो आहे किताबनि में त साइण रुबाब 7 दफ़ा अंदरि वई 7 दफ़ा मोटी त शहनशाह जे थो अख़्तगर जी अम्मा जे हलण ते दिलि न ठही त पोइ रही पियो ज़मीन ते वेही चए थी तोखां मथे न बच्चा आहिनि न मां आहियां पर मुंहिंजा सरदार अंदरि बच्चा वञा इन करे थी त हिकु मिंट रुगो अंदरि अचु हिन कमरे में मज़लूम जो कमरे में वञी न ॾिसे त सोगरा हे जो दीवारुनि सां टकर थी हणे कमरे जूं दीवारूं रंगीन थी